अस्सलामुअलैकुम। तमाम ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था धाॿेजी खां। धाॿेजी प्रेस क्लब जी चूंड मलير प्रेस क्लब जे अॻूणे सदर मीर ज़ुल्फकार, घारो प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फकार खासख़ेली, जमील चánडियो, यूसी धाॿेजी जे अॻवान फक़ीर नबी बख्श बलूच जी निगरानी में थी गुज़री, जंहिंमें इतफ़ाक़ राय सां सदर मक़सूद अहमद जोकियो, सीनियर नायब सदर अमीन फारूकी, नायब सदर रोशन अली बोपाणी, जनरल सेक्रेटरी नसीर खान, जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद अली नायो, खजानची शबीर जोकियो, ऑफिस सेक्रेटरी सद्दाम हुसैन पवर, इतलात सेक्रेटरी अली मुस्तफ़ा पवर, प्रेस सेक्रेटरी हफ़ीज़ जोकियो, वर्किंग कमेटी ते आदम बलोच, ज़ुल्फकार बंड, मुख्तार लाशारी, मुश्ताक बंबरो, शहबाज जोकियो चूंडिया विया। इन मौक़े ते अॻवाननि चयो त साफ़त पैगम्बरी पेशो उनखे सुठे नमूने मां इस्तेमालु करे मज़लूम माण्हुनि जी आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाए करे उन्हनि खे इंसाफ़ ॾियारणु घुरिजे। जेकॾहिं के दोस्त खे को एतिराज़ आहे इन्हनि दोस्तनि ते त उहो भली पंहिंजो एतिराज़ जेको आहे दाख़िल करे सघे थो, हथु खणी सघे थो, पोइ उन ते असीं डिस्कस करे सघूं था, विथड्रा कराए सघूं था या इलेक्शन कराए सघूं था अगरि कंहिं दोस्त खे एतिराज़। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ धाॿेजी।